फालतू ॿुधायां सॼी संगत जो शुक्रगुज़ार आहियां जेको नाचीज़ दोस्त जे हिकिड़े मैसेज ते सॼी संगत गॾु थी आहे ऐं सॼी संगत खे इहो ॿुधाईंदो त ईअं इहा ई मोहबत क़ाइमु हुजे ऐं हर को पंहिंजे कॉन्टेक्ट में रहे ऐं मुंहिंजो पंहिंजो त नालो सॼी संगत खे ख़बर आहे बराला ॿुधाईंदो हलां मुंहिंजो नालो देवराज कुमार आहे ऐं वालिद साहिब जो नालो जयराम आहे ऐं पाण फज़ल उमर हॉस्पिटल में मेडिकल स्टोर ते ड्यूटी कंदो आहियां 2 वॻे ताईं 2 वॻे खां पोइ PPHI लिबर्टी में ड्यूटी कंदो आहियां ऐं BSc मूं कंप्लीट करे छॾी आहे काफ़ी संगत ईअं सम्झो मूंसां त राब्ते में हुई सॼी संगत मुंहिंजे राब्ते में हुई पर अचानक हरेश कुमार ऐं सुखराम दास जो इंट्रोडक्शन करायो माय नेम इज CDL यार ॿुधायो तीरथ दास सन ऑफ लेखराज आउं लैब टेक्नीशियन अभी रोटी मॉर्निंग शिफ्ट है ऐं डिप्लोमा कंटिन्यू आहे सिविल हॉस्पिटल के पास उस्ताद मॉनिटर साहब इंट्रोडक्शन पंहिंजो मथुराम सन ऑफ नर्सिंग लैब टेक्नीशियन एंड लैब इंचार्ज माय डायग्नोस्टिक लेबोरेटरी न्यू टाउन सो फार एंड आल्सो PPHI क्रिएटर आल्सो शिफ्ट सर कहिड़ी आहे PPHI में शिफ्ट कहिड़ी आहे मॉर्निंग शिफ्ट ऐं माय लैब ते शिफ्ट कहिड़ी आहे इवनिंग शिफ्ट अशोक कुमार AKC मुंहिंजी हींअर मेहरान यूनिवर्सिटी में बैचलर ऑफ इंजीनियरिंग डिग्री हले पई मुंहिंजो फाइनल ईयर आहे 10 महीननि खां मुंहिंजो फाइनल थी वेंदो BE पार्ट टाइम जॉब अॻे मुंहिंजी का आहे कोन्हे पूरो मुंहिंजो फोकस स्टडी ते आहे हींअर ऐं BE खां पोइ इंशाल्लाह ME जो बि मुंहिंजो इरादो आहे शाबाश साईं नालो हरेश कुमार मेडिकल लेबोरेटरी टेक्नोलॉजी डिपार्टमेंट यूनिवर्सिटी ऑफ सिंध फॉरम मिरपुर खास जी सर नालो सुखराम सन ऑफ तेजो थोरो ज़ोर सां ॿुधाए जी नालो सुखराम सन ऑफ तेजू दुकान आहे ऐं प्राइमरी टीचर आहियां थैंक यू सर हिते मतिलबु तव्हां आया तव्हांखे कीअं लॻे पियो मतिलबु कीअं महसूसु थिए पियो मतिलबु ज़बरदस्त लॻे पियो दोस्तनि सां मुंहिंजो क्लासमेट आहिनि अच्छा काफ़ी अर्से खां मतिलबु पुराणी यादूं तव्हांजूं ताज़ियूं थी वियूं कीअं महसूसु कीअं थिए पियो तव्हांखे ज़बरदस्त ख़ुशी महसूस थिए हाँ। थी वधीक लॻे पियो जी सर मुंहिंजो नालो अली निसार काका आहे ऐं आउं पाण नेशनल सोशो इकोनॉमिक हिस्ट्री NGO सेक्टर में जॉब कंदो आहियां उन खां पोइ 3rd ईयर आहे मुंहिंजो यूनिवर्सिटी सिंध कैंपस मित्रकास में जियोलॉजी डिपार्टमेंट में BS में अच्छा निसार साहब तव्हांखे हींअर मतिलबु गैदरिंग जेको स्कूल में फ्रेंड्स जी जेको आहे पंहिंजे जेको 2009 में पाण जून में मुंहिंजे ख़्याल में एडमिशन वरिती हुई ऐं 2014 में पास कयो मैट्रिक त उन खां पोइ मतिलबु सॼी संगत खां अॼु मिलो पियो तव्हां काफ़ी सारा दोस्त अहिड़ा आहिनि जिन सां उन जीअं पेपर ख़तमु थिया हुआसीं ऐं रिज़ल्ट मिली वई पाण खे सर्टिफिकेट मिलिया तक़रीबन वरी कॾहिं न मिलियासीं कुझु दोस्त अहिड़ा आहिनि जिन खां मिलणु थींदो आहे हाणे जीअं साईं जिन कुझु अहिड़ा 2-3 ॿिया दोस्त जिन खे त शायदि सुञाणो बि कोन था विसरी विया आहिनि साईं अच्छा त माशाल्लाह मिलिया आहियूं असांखे त ज़बरदस्त लॻे पियो जीअं साईं मुंहिंजे ख़्याल में इहे पुराणी तव्हांजी यादूं जेके विसरियल दोस्त हुआ असांजी तादाद थी विसरियल दोस्त उहे यादि अची विया हूंदा तव्हांखे जहिड़ा थिया हुआ कुझु वीचारनि ॿार खाधी हुई माण्हुनि जी त असांखे कुझु यादूं ताज़ा थी वियूं बिल्कुलु महिरबानी सर कीअं यादि अची विया थैंक यू इब्राहिम साहब ऐं पंहिंजो तारुफ़ कराईंदो संगत खे ॿुधाईंदो तव्हां वाक़ई कराईंदासीं मुंहिंजो नालो मोहम्मद इब्राहिम ख़ासकेली आहे मोहम्मद क़ासिम जो मुंहिंजो वालिद साहिब जो नालो मोहम्मद क़ासिम आहे ऐं जेको आऊं 2014 खां पोइ अची मूं स्कूल छॾी उन खां पोइ मूं पंहिंजो दुकानु जर्नल बिस्मिल्लाह शॉप दुकान जो नालो आहे जर्नल स्टोर आहे माशाल्लाह उन खां पोइ मूं एडमिशन बि वरिती आहे अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी मेडिकल में ऐं उन में मुंहिंजा आख़िरी पेपर हलनि पिया दुआ करियो तव्हां संगत खे सभिनी खे अपील आहे त दुआ करियो पास थी वञनि उन खां पोइ हाणे आउं कोशिशि करियां पियो त नौकिरी जे लाइ अप्लाई वग़ैरह करियां दुआ करियो इहो तव्हां असांजी गॾु आहियां इंशाअल्लाह ऐं हिन मतिलबु संगत में तव्हां कीअं आहियो मतिलबु इहे मतिलबु 2000 ॾिसो 2000 मां मतिलबु 9 में एडमिशन वरिती 2014 में पास कयो उन खां पोइ सॼी संगत खे मिलिया कोन हींअर ते कीअं मतिलबु आहे जी आहे हिन संगत में काफ़ी अहिड़ा आहिनि जेका पहिरीं कुझु त मिलंदा आहिनि असांखां बाक़ी ॿिया हींअर मिलिया आहिनि माशाल्लाह तमामु सुठो हिकिड़ो फस्ट क्लास असांखे लॻे पियो ऐं VIP महसूसु करियूं पिया त असीं जहिड़ो उन ई वक़्त में वासी पोयां विया आहियूं ऐं जेको असीं यानी कि जहिड़ो अॼु बि माना गॾु हुजूंसि माना कीअं आहियो तव्हां जे कीअं आहियो जी पहिरीं गॾु हुआसीं अॼु इहो तव्हांजी महिरबानी आहे देवराज जेको तव्हां असांखे वरी गॾु कयो माशाल्लाह पुराणियूं यादूं ताज़ा असांजूं करे छॾियूं आहिनि
ऐं असांखे एतिरी ख़ुशी थिए बि थी सघे एतिरी ख़ुशी कॾहिं न थी थिए अॼु दोस्तनि सां मिली ऐं तव्हां जहिड़े ॿाहिरनि सां मिली असांखे ख़ुशि महसूसु कयूं। महिरबानी कयो। शहज़ाद भाउ अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। साईं तव्हां पंहिंजो तारुफ़ कराईंदा संगत सां? ख़ासि केली रहंदड़ मिरपुर ओल्ड पंहिंजो पची दुकान आहे शुक्र अलहमदिल्ला दुकान बंदि करे सुम्ही रहंदा आहियूं। ॿियो संगत जी महिरबानी मैट्रिक पास कईसीं इंटर पास कयोसीं अॼु दोस्तनि में मिलिया आहियूं। दोस्तनि जी महिरबानी जो असांखे क़ुर्ब ॾिनी इज़त ॾिनी वॾी हिकिड़ी ख़ुशी थी असांखे सुठी नमूने सां दोस्तनि सां मुलाक़ात थी हुई। तव्हां 2014 मां न सॉरी 2009 में तव्हां मैट्रिक पास कयो सॉरी फस्ट एडमिशन वरिती तव्हां? सही आहे। 2014 में तव्हां पास करे छॾियो मैट्रिक। उन खां पोइ मतिलबु अॼु मिलिया तव्हां न? जी उन खां पोइ अॼु मिलिया आहियूं। तमामु सुठो लॻो बहितरीनु लॻो दोस्तनि सां मुलाक़ात थी। ॿियो देवराज साहिब जी महिरबानी जे असांखे वेझो आंदो बसि महिरबानी। कॉमरेड साहब जेको पुराणी जी कामरेड जेको पुराणी मिरपुर जो मतिलबु मोज़िज़ माण्हू साईं तव्हां इन संगत में मतिलबु 2000 पाण 9 में एडमिशन वरिती मैट्रिक में न फस्ट 6 में त पाण 2014 में पाण मैट्रिक कयोसीं सही। उन खां पोइ तव्हां हीअ संगत सॼी मिली तव्हांखे सॼी संगत? हा सभिनी खां पहिरीं जयदेश सभिनी दोस्तनि खे सलाम नमस्ते ऐं भलीकार चवंदुसि। जेका संगत वेठल आहे तक़रीबन मिलंदी रहंदी आहे। कुझु अहिड़ा चेहरा आहिनि जेको कोन मिलिया आहिनि काफ़ी टाइम खां लेकिन अॼु देवराज जी महिरबानी जे करे ऐं कुझु दोस्तनि जे रायनि जे करे सभु संगत गॾु थी आहे। ॾाढो सुठो फील थिए पियो ऐं दोस्तनि खे वेही चवंदुसि त अञा बि काफ़ी संगत जेको असांजी रहियल आहे कंहिंजी मजबूरियुनि जे करे कोई पहुची कोन सघियो कंहिंसां राब्तो कोन थियो या कई जेको मसला मसाला आहिनि उनजे करे बाक़ी जेका संगत आई आहे उन सभिनी खे जेको दिलि जे करनि सां सलाम नमस्ते। महिरबानी। सागर साहब सर तव्हांखे हिते कीअं लॻे पियो सॼी संगत में अची? मतिलबु बेहतर लगे तो कब के बिछड़े हम कब मिले पता नहीं कब मिले हम तो कहीं मोड़ पे कहीं ना कहीं मिल जाएंगे हम। जी सर हमारा तारुफ करा फिर बंद हुई सर जी फर्स्ट ऑफ ऑल संगत के सलाम ठीक है। ऐं वॾो थोराइतो आहियां असांजे देवराज कुमार असांजो प्यारो दोस्त ऐं उनखां पोइ नथूराम जो जेको असां 5 साल गॾु पढ़ंदड़ जेको दोस्तनि प्यारा दोस्तनि सां गैथरिंग रखी तमामु सुठो लॻो। उन खां पोइ मुंहिंजो नालो जेको मुंहिंजो इंट्रोडक्शन आहे सागर कुमार नालो आहे सन ऑफ कृष्ण लाल ऐं आउं जेको आहे लेबॉरेटरी टेक्नीशियन जो कोर्स कंटिन्यू आहे मुंहिंजो सिविल फ्रॉम सिविल हॉस्पिटल मिरपुर ख़ासि ऐं लेबॉरेटरी टेक्नीशियन कयां पियो ऐं उनखां पोइ अॻियां फ्यूचर में प्लानिंग अथसि। ऐं फ्यूचर प्लानिंग कहिड़ी अथसि तव्हां शादी करण जी? बस सर फ्यूचर प्लानिंग जो फ्यूचर हाणे जीअं थींदी थोराइतो या तव्हां हिकिड़ी वॾी VIP गैथरिंग रखी तमामु ख़ुशी महसूसु थिए थी ऐं जेको दोस्त हिते कोन आया आहिनि जेको मिस कोई मजबूरी सबबु कोन आया आहिनि उनखे ॾाढो मिस थो करे स्पेशली सनी मतिलबु तमामु भलो दोस्त आहे असांजो अॼु कोन्हे हिन पंडाल में इन जे करे उनखे ॾाढो मिस करे रहिया आहियूं। सनी आई लव यू जानी। चल देवन कुमार ही असांजो देवन कुमार जेको स्कूल में सभिनीनि खां नंढो छोकिरो पण एॾो कन्या निकितो सभिनी खां पहिरीं शादी करे वेही रहियो। हाणे हा इंट्रोडक्शन कर मना कई कर ही ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं सर। इंट्रोडक्शन कुमार नालो आहे मुंहिंजो। अॻिते ॿुधाए ॿियो कुझु आहे कोन छा? मोटरसाइकिलनि जी दुकान आहे गरीबाबाद में प्रिंस मेडिकल जे बिल्कुलु साम्हूं। हरेश कुमार जलाल चांडीअ जा भाउ तव्हां छा ॿुधाईंदा? जी सर अव्हांखे कीअं लॻे पियो ईअं संगत में अची? विच में त तव्हां बिल्कुलु तव्हां गाइब ई थी विया ईअं सम्झ असां सां गॾु पढ़ंदा ई कोन हुआ कॉल कंदा हुआ त माना उनजा शुक्रगुज़ार आहियूं बिल्कुलु। कंहिंजा शुक्रगुज़ार कंहिंजा हल अॻिते सर नालो ॿुधायो? मुंहिंजो नालो हरेश कुमार आहे। कारपेंटरनि जो कमु कंदा आहियूं कम खां पोइ घर हूंदा आहियूं शादी करे हिकु पुटु न नालो आहे दर्शन। दर्शन तो आहे पर दर्शन जी माँ के आणणु इहो संगत के छो कोन ॿुधायो? बस उहो कुझु हालात। चल ठीक है थैंक यू सर महिरबानी। सर अशोक कुमार जी साईं तव्हां पंहिंजो तारुफ़ कराईंदा? मुंहिंजो नालो अशोक कुमार सन ऑफ आइडान। जी सर इन संगत में अची मतिलबु काफ़ी टाइम अरसे खां पोइ मिलिया तव्हांखे कीअं महसूसु थिए पियो? तमामु माना सुठी ॻाल्हि आहे मूंखे जाम ख़ुशी थी आहे सभु दोस्त गॾु थिया आहियूं इन खां का बहितर ॻाल्हि कोन्हे। ऐं इंटर क्लियर कयो आहे 2 साल जो गैप आहे उन खां पोइ हींअर BSc दाख़िला वरिती आहे पार्ट 1 आहे हाणे पेपर ॾींदुसि। थैंक यू सर। चंदर साहब तव्हां पंहिंजो संगत के कुझु अव्हांजी पंहिंजी पर्सनल राय ॿुधाईंदा? पर्सनल न ॿुधायो भला जी साईं पर्सनल लाइ कुझु बि कोन्हे। नालो पंहिंजो? चंद्र कुमार पीउ जो नालो अमीरो। सही आहे।
गोट में दुकान है साईं, दुकान हलायूं था, क्रिकेट विकेट रहूं था, वहाँ था वेठा भी आहियूं, कम भी करियूं था। अच्छा हींअर तव्हांखे की फीलिंग थिए पई मतिलबु साईं ज़बरदस्त फीलिंग थी। छो? सब दोस्त करते आहियूं। अच्छा घणे अरसे खां तव्हां सॼी संगत खे ॾिठी आहे? साईं कुछ तो अहिड़ा आहिनि जेको रोज़ में मिलंदा आहिनि। न कुझु अहिड़ा न, गॾु संगत खे घणे अरसे खां पोइ ॾिठी आहे तव्हां? साईं अॼु जीअं स्कूल पाण 2014 में पास कयो, उन खां पोइ 6 सालनि खां पोइ अॼु मतिलबु ॾिठी आहे सभु गॾु अॼुकल्ह पोइ साईं। तो इहा तव्हांजी पंहिंजी ग़लती अगरि सभिनी संगत खे अगरि शादी में घुरायो त मिले कोन तव्हां सां? साईं सभिनि खे साईं इनवाइट करे छॾियो, के रसी कोन सघिया, के अची कोन सघिया। चलो थैंक यू सर, महिरबानी। न सही नमूने की आयासीं, तूं पाण पूरो वरितो कोन? हाँ रमेश कुमार जी सर। साईं मुंहिंजो नालो रमेश कुमार, मैं फादर नानक। ॿियो छा ॿुधायां तव्हां? ॿियो तव्हां संगत में अची मतिलबु कीअं लॻे पियो? काफ़ी साल खां पोइ तव्हां मिलिया आहियो, मुंहिंजे ख़्याल में हिन संगत पूरी खे तक़रीबन पूरी का न, बाक़ी जेके कुछ दोस्त आए उन सां असां 5-6 साल पूरी खे गॾु मतिलबु पूरा ईअं सम्झो 6 साल खां पोइ ई मिलिया आहियो? न पूरा सभु राब्ते में ख़ासा जेको 2 टे दोस्त आहिनि, सुखराम थी वियो, हरेश थी वियो, ख़ासा अहिड़ा थी विया जेको माना हीअं राब्ते में आहिनि। हिन सां मिली करे ॾाढो बहितरीनु महसूस थी रहियो आहे, जल्दी कर। ॾाढो बहितरीनु महसूस थी रहियो आहे असांखे। मतिलबु इहा पार्टी तव्हां रखी, तव्हांजी महिरबानी। सर तव्हां अगरि फ़ोन मां फारिग थी विया आहियो त पंहिंजो तारुफ़ कराईंदा? जी पंहिंजो तारुफ़ कराईंदा भाउ? जी मुंहिंजो नालो मेहताब आहे, विकास मुंहिंजी काका आहे, ऐं तव्हां जेको कुझु न हुजो तव्हांखे उन हिसाब सां ॿुधाईंदा। अच्छा अवां हिते मतिलबु 6 सालनि खां पोइ सॼी संगत खे मिलिया, तव्हां कीअं फील थिए पियो? मतिलबु कहिड़े हिसाब सां तव्हां मिलिया आहियो, छा जे करे मिलिया आहियो? 6 साल खां पोइ मिलिया आहियूं त जाम ख़ुशी थी आहे। हिन में इहा ख़बर पई आहे त असां काफ़ी टाइम खां पोइ मिलिया आहियूं, त हिक ॿिए सुञाणो बि नथा ईअं के कहिड़ा माण्हू आहिनि जिन्हनि खे सुञाणो बि नथा। जी हीउ भाउ आहे सुखराम आहे, जी हू वेठो आहे अदो, हिननि जा नाला असांखे ख़बर कोन्हे। मिलियासीं, ख़ुशी थी तमामु। बाक़ी अॻियां जेके सुवाल आहिनि तव्हांजा करे। महिरबानी सर। कुर्ब